अला हिकिड़े इलाइक़े में हिकिड़ो ग़रीब हारी रहंदो हो। ग़रीब हारी जो हिकिड़ो पुटु हो, हुनजे मिटनि जे घरां मङणी थियल हुई। हाणे हारी वीचारो तमामु ग़रीब हो। हुनजे छोकिरे जो संग जे माइटनि वटां थियल हो। हाणे जा जेके माइट हुआ से तमामु पैसे में ज़ोर हुआ। जिते छोकिरी हुई उहे माइट उन छोकिरे जा सहुरे जन पैसे में कुझु ज़ोर हुआ। हाणे संग नंढे हूंदे जो थियल हो। सो नेठि ग़रीब हारी पंहिंजे पुट जी शादी कराई हुतां। हुननि संग रिश्तो ॾिनो ऐं हिन छोकिरे जी शादी कई। छोकिरो सुहिणो तमामु ख़ूबसूरत। शादी कराई त हाणे कुंवार ऐं घोट राति जो खैरनि जो सुता अची। खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो त घोट हुजे ई न। हालांकि हुनजी शादी थी वई। राति जो जॾहिं घोट कुंवार सुता त सुबुह जो माई खणी उथी निंड मञा ॾिसे त हिन वारो घोट हुजे ई न। माई अची सहुरे खे ॿुधायो, उन हारी खे ॿुधायो त छोकिरो आहे कोन। हाणे सभिनी हिते हुते ॻोल्हियो पर छोकिरो हिननि खे मिलियो ई कोन। छोकिरो लधो ई कोन। घणी हिननि वीचारनि ॻोल्हियो पर ॿियो मिड़ी ख़ैर कुझु न हुजे। सो हाणे माई बि पंहिंजे हिसाब सां बसि पूरा लाथा पर घोट न मिलियो माई खे। माई जो मुड़ुसु न मिलियो। छोकिरी बि तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे। हाणे छोकिरी हिकु चकर ख़्यालु कयो ऐं चवणु लॻी पंहिंजे सहुरे खे, छोकिरे जे पीउ खे। हू वीचारा ग़रीब हुआ। छोकिरी चवणु लॻी त चाचा साईं तव्हां वटि जेको बि कुझु हुजे मूंखे ॾियो त जीअं आउं ख़ैरात करियां। इन ख़ैरात जे सदके मन मुंहिंजो मुड़ुसु मिली पवे। हाणे हारी वीचारो त ग़रीब हो। सोचणु लॻो उन छोकिरी खे त अम्मा ॻाल्हि ॿुध, आउं ग़रीब आहियां। हारी मूं वटि आहे त कुझु कोन जो तोखे ॾियां, तूं खणी ख़ैरात करीं। आहे त मूं वटि का शइ कोन। छोकिरी चवणु लॻी त बाबा चलो ठीकु है, जे अगरि तो वटि कुझु कोन्हे त पोइ आउं वञा थी मुंहिंजे माइटनि जे घर। ऐं वञी मुंहिंजी अम्मा ऐं अबे खे चवंदसि, उन्हनि वटि त माशाअल्लाह हर शइ आहे, सभु कुझु आहे, हू मूंखे ॾेई छॾींदा। हारी चवणु लॻो त अम्मा चलो ठीकु है, तूं वञी भले तुंहिंजे माइटनि खे चओ जे अगरि मिली वञे कुझु त पोइ भले तूं अलाह जी राह में ख़ैरात कर, झल तोखे आहे कोन। छोकिरी वई पंहिंजे माइटनि जे घर सॼी ॻाल्हि करे ॿुधाई हुते। सो हुननि काफ़ी धन मिल्कियत पैसा वग़ैरह, हू पैसे में त ज़ोर हुआ, हिन खे ॾिनो। छोकिरी हुतां हर शइ खणी आई अची ख़ैर ख़ैरात करणु लॻी। सुबुह खां वठी शाम ताईं ख़ैरात कंदी रही। सो हाणे तोखे मूंखे हिनखे हुनखे ख़बर पई त बाबा फिलाणे हंधि हिकिड़ी माई आहे, तो उहा ख़ैरात करे थी, हली हुतां खाई अचूं। सो हाणे कई माण्हू ईंदा हुते ख़ैरात खाइण। माई सोचियो त हाणे अलाह जी राह में ॾियां पई, मन मुंहिंजो मुड़ुसु किथां मिली पवे, का वाह वाट खुली पवे। कई माण्हू ईंदा हुआ हुते। सो हाणे इन ॻाल्हि जी ख़बर अची हातिम ताई खे पई। तो हातिम ताई हुन खां पुछा करणु लॻो। सो उहो माण्हुनि मञा हिकिड़े ॿुधायो त बाबा तमामु सुहिणी ख़ूबसूरत हिकिड़ी छोकिरी आहे जो ख़ैरात पई करे ऐं हुननि खे ख़बर कोन्हे हुई का हाणे हू शादीशुदा आहे या कोन्हे। हातिम ताई पुछा करणु लॻो त छोकिरी तमामु सुहिणी अची। हा, छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत आहे, ख़ैर ख़ैरात हुनजी हले पई, असीं वेंदा आहियूं, खाई ईंदा आहियूं। त हातिम ताई सोचियो त हाणे वञी इन छोकिरी सां मिलिजे। पोइ जे अगरि तमामु सुहिणी ख़ूबसूरत सुठी इख़लाक़ वारी आहे त कंदसि हुन सां शादी। हाणे हातिम ताई बि निकिरी पियो, चढ़ियो घोड़े ते आयो। हलंदो हलंदो अची हिन माई वटि। हिन माई ख़ैरात पे कई, जेका बि माल मिल्कियत खणी आई पंहिंजे माइटनि मञा, त उन मां ख़ैरात कंदी रही। तो हीअ अची पुॻो ॾिठी त छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत। हीअ आयो हातिम ताई उतां घोड़े सां लही अची पुछा करणु लॻो। तो चवणु लॻो त ख़ैरात पई करें? चई हा, ख़ैरात पई करियां। चई छा भला तूं मूंसां शादी कंदे? मूंखे त तूं तमामु जाम वणी वई ऐं शादी मूंसां कंदे। सो ते छोकिरी चवणु लॻी, वाह माई, त ॻाल्हि ॿुध। ॻाल्हि इहा थी त आउं आहियां शादीशुदा, मुंहिंजो मुड़ुसु विञाइजी वियो आहे, उन जे लाइ ख़ैर ख़ैरात पई करियां, मन मुंहिंजो मुड़ुसु मिली पवे। त हातिम ताई चवणु लॻो छा तूं शादीशुदा आहीं? चई हा, आउं शादीशुदा आहियां ऐं मुंहिंजो मुड़ुसु किथे विञाइजी वियो, उन जे लाइ ख़ैर ख़ैरात करियां पई। त माई चवणु लॻी उन हातिम ताई खे त ॻाल्हि ॿुध त तूं केरु आहीं? त हातिम ताई माना पंहिंजो तारीफ़ पहिरीं कोन ॿुधायो। सो चवणु लॻो त आउं हातिम ताई आहियां। चई पोइ नालो मूं वॾो ॿुधो आहे, तूं वॾा वॾा कमु कंदो आहीं। त हातिम ताई चवणु लॻो त हा, आउं कमु वॾा वॾा कंदो आहियां। सो माई चवणु लॻी हातिम ताई खे त ॻाल्हि ॿुध, आउं शादीशुदा आहियां, तोसां शादी नथी करे सघां। पर मसइलो इहो आहे, जे अगरि तूं मुंहिंजे मुड़ुसु खे ॻोल्हे आणे ॾीं, उनजी का ख़बरचार ॾे। जे अगरि मुंहिंजो मुड़ुसु तोखे मिली वियो त पोइ चलो छुटी ॻाल्हि। पोइ मुंहिंजो मुड़ुसु मूंखे मिली वियो त पाण भली ॻाल्हि आहे, तूं इहे कमु तूं बहादुरी वारा कंदो आहीं। जे अगरि तोखे ख़बर पवे त मुंहिंजो मुड़ुसु मरी वियो आहे, इहा ॼाण रुॻो मूंखे ॾे। जे अगरि मुंहिंजो मुड़ुसु मरी वियो त पोइ तोसां आउं करे छॾंदुसि शादी। तो हातिम ताई चवणु लॻो त चलो ठीकु है, तो ख़ैर ख़ैरातूं जाम कयूं, अञा जेको हुजनी पई कर, आउं वञा थो तुंहिंजे मुड़ुसु जी ॻोल्हा में। सो हाणे हातिम ताई उन छोकिरी उन माई खां मोकिलाए चढ़ियो घोड़े ते, निकितो हिन जे मुड़ुसु जी तलाश में। हलंदो हलंदो तमामु परे निकिरी आयो, कंहिं अहिड़े हंधि, कंहिं अहिड़े इलाइक़े में, छा ॾिसे त तमामु वॾो इलाइक़ो हुते हुजे। सो घोड़े सां लथो। सो हाणे अचे पियो उन इलाइक़े में ॻोल्हे पियो, हिते हुते ॻोल्हणु लॻो। हिन माई जे मुड़ुसु खे पार पता वठी आयो माई खां। सो ॻोल्हींदे ॻोल्हींदे
हिन वारी चंपल जुती जेका पातल हुई पेरनि में सा टुटी वई। सो हाणे हातिम ताई चवणु लॻो त हाणे को मोची ॾिसां वञी उन खां जुती ॻंढायां। सो हाणे हिन जी नज़र हिकिड़े मोची ते पहुची वई, सिधो आयो उन मोची वटि। मोचीअ चवणु लॻो त यार हीअ चंपल मुंहिंजी जुती टुटी वई आहे, मूंखे ॻंढे ॾे। तो मोची चवणु लॻो त चलो ठीकु आहे। मोची हिन खां चंपल खईं ऐं लॻो ॻंढणु। हाणे ॻंढे ठाहे करे पोइ वरी छा कयईं, वरी उनखे ज़रा ज़रा करे छॾी। हातिम ताई जॾहिं इहो अजूबो हिन वारो ॾिठो त चवणु लॻो त अड़े मोची तोखे थियो छा आहे? चंपल खे ठाहे करे वरी हिनखे अहिड़ो ई अहिड़ो करे छॾी, आख़िर छो? जीअं हाणे उहो मूं हिन जे करे कयो आहे त पहिरीं वञ तूं लोहार वटि, लोहार जी कहाणी ॿुध, पोइ तोखे आउं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधाईंदुसि। पोइ आउं मुंहिंजी कहाणी तोखे ॿुधायां, पहिरीं वञ लोहार जी कहाणी ॿुधी आहे। हिन जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो चवणु लॻो त हीअं कहाणी तुंहिंजी कोन ॿुधाईंदे, मतिलबु त जी चंपल तो ठाहे वरी हिनखे टोड़ियो, हाणे इहा ॻाल्हि तूं कोन ॿुधाए। चई न आउं तोखे ॿुधाईंदुसि, पहिरीं वञ लोहार खां कहाणी ॿुधी आहे। चई अच्छा अची ठीकु आहे। हाणे हीउ निकितो हलंदो हलंदो सिधो आयो उन लोहार वटि, पार पता वठी ऐं हातिम ताई उन लोहार खे ॾिसे त लोहार हिकिड़ो धकु हणियो कंहिं शइ खे ठाहे पियो, उनखे हणियो ऐं वरी उहो हथोड़ो हणे पंहिंजे मथे में। सो हातिम ताई जॾहिं इहो अजूबो ॾिठो सो हैरान थी वियो। सो चवणु लॻो त अड़े हीउ छा आहे? अजीब लोहार आहे, हिकिड़ो धकु हेठि पियो हणे हथोड़े जो, ॿियो धकु पंहिंजे मग़ज़ में पियो हणे, ख़बर कोन्हे छा आहे। आयो उन लोहार वटि, लोहार खां पुछा करणु लॻो, हाल अहिवाल ॾिनई कई। तो चवणु लॻो त लोहार ॾे ख़बर, हिकिड़ो हथोड़ो हेठि पियो हणी, हिकिड़ो पंहिंजे मथे में पियो हणी, ख़ैर आहे तोसां? चई बसि इहा ॻाल्हि न पुछी, इहा वॾी कहाणी आहे। चई कहिड़ी कहाणी आहे? चई मुंहिंजी कहाणी ॿुधणी अथई त पहिरीं वञ मच्छी वारे वटि, फिलाणे हंधि हिकिड़ो मच्छी वारो अथई, वञी उन खां किसो इहो ॿुधी अचु, पोइ तोखे आउं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधाईंदुसि। सो हातिम ताई चवणु लॻो त अजीब ॻाल्हि, अजीब किसो आहे। मोची बि चवे थो त वञी कहाणी ऐं किसो लोहार खां ॿुध, लोहार बि चवे थो त वरी कहाणी किसो जेको ॿुधणो आहे सो वञी मच्छी वारे खां पुछ। सो आउं त हाणे परेशान थी वियो, चलो ठीकु आहे वञा थो इन मच्छी वारे वटि। सो हाणे हलंदो हलंदो पार पता वठी सिधो आयो उन इलाइक़े में अची मच्छी वारे खे हिते हुते ॻोल्हणु लॻो। सो कंहिं माण्हू ॿुधायो त इहो मच्छी वारो दरिया जे किनारे ते मिलंदो, उते वियो आहे मच्छियूं झलणु। हातिम ताई उतां बि हलंदो फिरंदो पुछाऊं कंदोसि, नेठि अची उन दरिया जे किनारे ते पुॻो, छा ॾिसे त उहो मच्छी वारो मुहाणो मच्छी झलण वारो सो हाणे चरियुनि वांगुरु ज़र हिते पियो ॿिज उछिरे, खाधो खुराक जेको मच्छियुनि में माना पाणी में ॾियण वारो मच्छियुनि जे लाइ, सो ज़र हिते ज़र हिते ज़र हिते। सो हातिम ताई जॾहिं इहो नज़ारो ॾिठो सो चवणु लॻो त हीउ छा पियो करे, ज़र हिते पियो खाधो खुराक उछिरे, ज़र हिते वञी पुछा थी करियां। सो हाणे हलंदो हलंदो हातिम ताई आयो उन मच्छी वारे वटि, उन मुहाणे वटि, ॾे ख़बर तोसां ख़ैरु आहे? हिते पियो उछरी खाधो खुराक, ज़र हिते पियो उछरी, ज़र हिते पियो उछरी, तोसां आख़िर मसइलो छा आहे? सो मच्छी वारो चवणु लॻो त मुंहिंजी वॾी कहाणी अथई, छा तोखे ॿुधायां? चई पोइ बि तूं मूंखे ॿुधाए आख़िर तोसां मसइलो छा आहे? चई चलो ठीकु आहे तोखे मुंहिंजी कहाणी ॿुधायां थो, कहाणी ॿुधी दंग कंदे त पोइ तूं मूंखे पंहिंजी तलवार सां मुंहिंजो सिर कलम करे छॾंदे। हातिम ताई जॾहिं ॻाल्हि ॿुधी सो चवणु लॻो त अड़े इहो वरी छो? चई न बसि मुंहिंजी कहाणी ऐं किसो ॿुध, पोइ मुंहिंजो सिर कलम करे छॾिजांइ। तो हातिम ताई चवणु लॻो चलो ठीकु आहे पहिरीं तुंहिंजी कहाणी त ॿुधा। चई कहाणी मुंहिंजी इहा आहे, हिकु चकर आउं ॼार इहो जाल हिन पाणी में हणियो वेठो, तमामु वॾी मच्छीअ जी हिकिड़ी फाथी, उन मच्छी खे मूं जीअं खंयो, मच्छीअ जीअं खणी ऐं मूं थोरो ई ॿाहिरि कढियो त उन में तमामु वॾो हिकिड़ो क़ीमती मोती निकितो। मोती निकितो हेठि किरियो, तो मोती मूं खंयो, मच्छी मूंखां छॾाइजी वई, सा वई हली पाणी में। हीरो तमामु क़ीमती हो, अंदाज़े खां मथे। सो मूंखे ॾाढी ख़ुशी थी, खणी आयसि उहो उन मोती उन हीरे तमामु जाम पैसा कया, जे अगरि 7 पीढ़ियूं मुंहिंजियूं अगरि खाइनि न तॾहिं बि न खुटे, एतिरा पैसा उन कया। पर मूं उनजो इस्तेमालु तमामु ग़लति कयो, उन मोती उन हीरे खे मूं विकिणी, उहे पैसा जेके मूंखे मिलिया मूं कयूं उन मुंहिंजा अयाशियूं कयमि, कई मायूं घुरायमि, ग़लति कमु कयमि, जुआ कयमि, हर शइ कयमि। उहे पैसा जॾहिं मुंहिंजियूं 7 पीढ़ियूं खाइनि, उहे मूं देरि कोन कया, ख़तमु करे छॾिया। हाणे वेठो पछतायां, मूं वटि रहियो का शइ कोन्हे, कुझु बि कोन रहियो, ऐं कंगाल थी वियुसि, कुझु बि न आहे। सो हाणे नेठि आयो आहियां वरी अची हिन दरिया जे किनारे ते, हाणे उन मच्छी जी राह पियो ॾिसां, हिते खाधो पियो उछरियां, हिते खाधो पियो उछरियां, मन उहा मच्छी अचे ऐं फासे, वरी मूंखे को हीरो मिले। हाणे उन मच्छी जी तलाश में आहियां, सो मूं पंहिंजो पाण सां ज़ुल्म करे छॾियो, हाणे मूं तोखे पंहिंजी कहाणी ॿुधाई आहे, हाणे मुंहिंजो सिर कलम कर। सो हातिम ताई चवणु लॻो त सिर तुंहिंजो कलम कोन कंदसि, तो जुआ कई ऐं जॾा धंधा कया, वञी पान लोड़, आउं तोखे न मारींदसि।
हातिम ताई उन खे जवाबु ॾेई सिधो आयो वरी हलंदे हलंदे अची लोहार वटि। लोहार खे चवणु लॻो त मूं हुन मुआणे जी मच्छी वारे जी ॻाल्हि ॿुधी आयो आहियां, हाणे तूं ॾे ख़बर, तुंहिंजी कहाणी कहिड़ी आहे मूंखे ॿुधा सही, छो पियो हथौड़ा पंहिंजे मथे में हणी। सो लोहार चवणु लॻो उन हातिम ताई खे त दरअसल आऊं लोहार न आहियां, आऊं हुउसि सौदागर कंहिं टाइम में। सौदागर हुअसि, सौदे वापार जे हिसाब सां मुंहिंजी शादी बि थियल हुई, ईअं निकितो हुउसि। मुंहिंजी ज़ाल हुई, ॿार बच्चा अञा मूंखे हुआ कोन, ऐं हिकिड़ी मुंहिंजी माउ हुई। सौदे वापार जे हिसाब सां जीअं निकितो त मूंखे 15-16 साल थी विया हलिया। जीअं सौदे वापार ते वियुसि तमामु जाम मूं कमायो, अंदाज़े खां मथे। मूंसां गॾु ॿिया बि सौदागर हुआ, उन्हनि बि तमामु जाम कमायो। सो हाणे 15-16 सालनि खां पोइ असीं वापसी पिया अचूं। सो हलंदे हलंदे नेठि असांजे जेको मुंहिंजो ॻोठु हो, मुंहिंजो घरु हो जेको, सो हाणे उनखे पुॼण जे लाइ असांखे कलाकु ॾेढ जो पंधु माना अञा खपियो थिए। मथां राति थियण वारी, सो असां सोचियो त हाणे 15-16 साल खां पोइ वरूं पिया, ॾींहं जो त घटि में घटि वञूं ॻोठ में, जो माण्हू असांखे ॾिसंदे ही कमाए आया आहिनि, राति जो असांखे केरु ॾिसंदो। हाणे ॻोठु असांखां कलाकु ॾेढ माना परे हो। सो असीं उते ई रही पियासीं सभु सौदागर, आउं बि हुउसि। सो असां ई रही ऐं उते माना आरामु कयोसीं। असां सोचियो त राति हिते गुज़ारियूं, सुबुह जो वेंदासीं। सो नेठि खैरनि जो अधु राति थी, सभु मारा हमरा सुम्ही रहिया, मूंखे निंड न अचे। मूंखे त ख़ुशी हुई घर वञण जे लाइ, ऐं 15-16 साल थी विया ऐं पंहिंजे घर कोन वियो हुउसि। सो हाणे मूं सोचियो त वञा, हाणे कलाकु ॾेढ जो पंधु, ऐं अकेलो वञा थो, घरां चकर लॻाए थो अचां। सो मूं उठ कायो मुंहिंजो, चढ़ियसि उठ ते, हलंदे हलंदे सिधो पंहिंजे घर आयुसि। राति जो टाइम हुजे, छा ॾिसां त हिकिड़ी रोशनी घर मुंहिंजे में थिए पई, ॾीओ हिकिड़ो ॿरे पियो, तमामु जाम रोशनी हुजे। सो आउं आयुसि, छा ॾिसां त हिकिड़ो नौजवान छोकिरो खट ते वेठो हुजे, ऐं मुंहिंजी ज़ाल हुनखे मानी पई खाराए, मानी जा गिरा पई हुनखे खारायो, वात में पई हणे, ऐं मुंहिंजी माउ हुनखे विंजणी सां हवा पई हणे। सो जॾहिं इहो लका मूं ॾिठो, मूंखे तमामु जाम कावड़ चढ़ी। मूं पंहिंजी तलवार कढंदे, तलवार मूं वटि हुई, सो मूं मुंहिंजी ज़ाल खे बि मारे छॾियो, उन छोकिरे खे बि, नौजवान खे मूं मारे छॾियो, ऐं मुंहिंजी माउ खे बि मूं मारे छॾियो। मूंखे तमामु जाम कावड़ चढ़ी वई। ऐं पोइ मूं छा कयो, वरी पंहिंजो उठ काईंदे सिधो आयुसि वापसी, जिथे ॿिया सौदागर सुता पिया, ऐं अची उते सुम्ही रहियसि। खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो त असीं सभु निकितासीं, हलंदा हलंदा अची माना पंहिंजो ॻोठु पुॻासीं। सो छा ॾिसां त मुंहिंजे घर जे अॻियां माना माण्हू हुजनि तमामु जाम। सो मूंखे त ख़बर हुई त आऊं मारे आयो आहियां। जॾहिं अची आउं वेझो पुॻसि, सो मूं चयो त ख़ैर हेॾो हुजूम, हेॾा माण्हू, आख़िर छा थियो आहे। सो नेठि अंदरि धरे अची ॾिठमि, सो मुंहिंजी ज़ाल मुई पई हुजे, ऐं उहो नौजवान छोकिरो बि मूं पियो हुजे, मुंहिंजी माउ मुई पई हुजे। मूंखे त ख़बर ई आऊं मारे आहियां। त हिते माण्हू चवणु लॻा मूंखे त अले केरु आयो जेको हिननि खे मारे हलियो। चई कीअं मारे हो? चई मुंहिंजी ज़ाल खे कीअं मारे हलियो, मुंहिंजी माउ खे, ऐं हीउ छोकिरो केरु आहे? चई हीअ तुंहिंजी ज़ाल आहे, ऐं हीउ तुंहिंजी माउ, हीउ तुंहिंजो पुटु आहे, ऐं हीउ तुंहिंजो पुटु आहे। तूं जॾहिं हितां वियो हुएं त तुंहिंजी ज़ाल खे उमेदगारी थी वई हुई, 15-16 साल जो ही नौजवान पुटु तुंहिंजो थियो हो। सो हाणे हिनखे अले केरु मारे हलियो, तुंहिंजी ज़ाल खे बि मारे हलियो, तुंहिंजी माउ खे बि मारियो। त सौदागर चवणु लॻो त पोइ जॾहिं मूंखे ख़बर पई त हीउ मुंहिंजो नौजवान पुटु हो, जीअं आउं पोयां निकितो हुउसि, सो मुंहिंजी घरवारी खे उमेदगारी थी, मुंहिंजो नौजवान पुटु अची इहो वॾो थियो। मूं तमामु कहर करे छॾियो, ज़ुल्म करे छॾियो। सो मूं मुंहिंजी माउ खे बि मारियो, मुंहिंजी ज़ाल खे बि मारियो, ऐं मुंहिंजे नौजवान पुट खे बि मूं मारे छॾियो। सो हाणे ईंदो आहियां अची हिते लोहारको वारो कमु कंदो आहियां। हेठि जीअं कंहिं शइ खे कुटण जे लाइ हथोड़ो हणंदो आहियां त मुंहिंजी माउ जो चहिरो साम्हूं ईंदो आहे। मुंहिंजी माउ मूंखे चवंदी आहे त मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो जो तो मूंखे मारे छॾियो रा बेगुनाह जो। पोइ हथोड़ो हणंदो आहियां पंहिंजे मग़ज़ में, वरी हथोड़ो हेठि हणंदो आहियां त मुंहिंजी ज़ाल ईंदी आहे, उनजो चहिरो ईंदो, उहा चवंदी आहे त मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो जेको तो मूंखे रा बेगुनाह जो मारे छॾियो। पोइ उहो हथोड़ो खणी आउं पंहिंजे मग़ज़ में हणंदो आहियां। पोइ वरी हथोड़ो जेॾी महिल हेठि हणंदो आहियां त मुंहिंजे नौजवान पुट जो चहिरो ईंदो, उहो मूंखे चवंदो आहे त बाबा तो मूंखे छो मारियो? मूं त अञा तोखे ॾिठो ई कोन हो। मूंखे ॾाढी ख़ुशी हुई त मुंहिंजो पीउ ईंदो आहे, उनखे ॾिसंदो तो रा बेगुनाह जो मूंखे मारे छॾियो। पोइ हथोड़ो हणंदो आहियां पंहिंजे मग़ज़ में। सो इहा आहे मुंहिंजी कहाणी। हातिम ताई चवणु लॻो त तो सफ़ा ज़ुल्म करे छॾियो। सो लोहार चवणु लॻो त हाणे तो वटि तलवार आहे, मुंहिंजो सिर कलम कर, मूंखे मार। सो हिते हातिम ताई चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, तूं तक़दीर जो मारिल, तूं अॻे ई मोह पियो ऐं तो पंहिंजो पाण सां ज़ुल्म करे छॾियो आहे, आउं तोखे न मारींदुसि।
तूं ॼाण तुंहिंजो कमु, तुंहिंजी तक़दीर, तुंहिंजो नसीब। तो पंहिंजो पाण सां अॻे ई ज़ुल्म करे छॾियो आहे। सो उन महिल एतिरो कुझु चई ऐं उहो हातिम ताईं थियो रवानो। हलंदे हलंदे सिधो आयो उन मोची वटि। सो मोची चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, मूं लोहार जो बि किसो ॿुधो, उनजी बि कहाणी ॿुधे, हाणे तूं ॾे ख़बर, तुंहिंजी कहाणी ॿुधा त तुंहिंजी कहाणी छा थी चवे। सो मोची चवणु लॻो त दरअसल आउं हिकु हारी जो पुटु। हाणे उहो छोकिरो उहो साॻी हुजे, उन माई जो मुड़ुसु जेको शादीअ वारी पहिरीं राति ई जेको सो ग़ाइबु थी वियो, उहो मोची छोकिरो त मोची थियो वेठो हुजे। सो चवणु लॻो त आउं हिकु हारी जो पुटु, सो मुंहिंजी शादी थी, मूंखे तमामु सुहिणी ख़ूबसूरत ज़ाल मिली। सो असीं सुता पिया हुआसीं राति जो, जॾहिं अची असुर थियो सो आउं निंड मञा उथियुसि, मुंहिंजी ज़ाल अञा सुती पई हुई, ॿिया सभु बि सुता पिया हुजनि। जीअं आउं ॿाहिरि आयुसि, छा ॾिसां त हिकिड़ो तमामु वॾो पखी, सुहिणो ख़ूबसूरत पखी, मूं झलियो उनखे टंगनि मझां पेरनि मझां। ख़बर ई न पई उहो पखी मूंखे उॾरी उॾरी गेले खणी अची हिन इलाइक़े में छॾी। सो हाणे आउं कंहिं इलाइक़े जो, कंहिं शइ जो वाक़ुफ़ु न आहियां, काफ़ी टाइम थी वियो आहे। सो अजायो उन पखी जे टंगनि मां झलियसि, सो पखी खणी अची मूंखे हिते आंदो आहे। सो हाणे हिते ई इहो मोची वारो धंधो करियां थो। सो हाणे मुंहिंजी ज़ाल तमामु सुहिणी ख़ूबसूरत आहे। पोइ जंहिंजी बि चपल जुती आउं ठाहींदो आहियां, सो उन में उनजो चहिरो आउं ठाहींदो आहियां। पोइ चहिरो जॾहिं ठाहींदो आहियां, पोइ सोचींदो आहियां त हाणे हीअ चपल केरु वञी पाईंदो। सो मुंहिंजी ज़ाल ईंदी पेरनि में, सो वरी उनखे आउं फिटाए छॾींदो आहियां, वरी वापसी तोड़े छॾींदो आहियां। सो इहा आहे मुंहिंजी कहाणी। सो मोची जॾहिं इहा ॻाल्हि कई, सो हातिम ताई सम्झी वियो त हीउ उहो ई छोकिरो आहे, उन छोकिरी जो मुड़ुसु। सो हातिम ताई चवणु लॻो उन छोकिरे खे, उन मोची खे, त ॻाल्हि ॿुध, तूं हल मूंसां गॾु, तुंहिंजी ज़ाल तुंहिंजे इंतज़ार में आहे। तो छोकिरो ॾाढो ख़ुशि थियो। तो छोकिरो चवणु लॻो त तूं अची वञे, जेको मूंखे हितां वठियो थो हली, न त आउं हिते ई हुअसि पखी सां गॾु। जीअं आउं आयो त मूंखे हरबुरू कहिड़ो कमु हुयो, पखी जे आउं टंगनि में मूं हरबुरू झलियो। तो पखी जे टंगनि में न झलियां त हिते आउं पुॼां ई कोन हुआ। हाणे त मूंखे कंहिं शइ जी ख़बर कोन्हे, न त आउं पुॼी वञा हुआ, वाक़ुफ़ु कोन हुअसि, अलाए किथे हिन पखी मूंखे अची छॾियो आहे। सो हाणे नेठि तूं अची वञ त मूंखे मुंहिंजी ज़ाल ॾांहुं वठी हल। सो हाणे हातिम ताई घोड़े ते चाढ़े इन छोकिरे खे सिधो वठी आयो उन संदुसि ज़ाल वटि। सो चवणु लॻो हातिम ताई त हीउ वटि तुंहिंजो मुड़ुसु सही सलामत तो ताईं पुॼी वियो। तो छोकिरी चवणु लॻी हातिम ताई खे त ॻाल्हि ॿुध, तुंहिंजूं तमामु वॾियूं महिरबानियूं, जेको मूंखे मुंहिंजो मुड़ुसु आणे ॾिनई। सो हातिम ताई चवणु लॻो त मुंहिंजूं हिन में महिरबानियूं का बि कोन्हे। उन छोकिरीअ चवणु लॻो त इहो सभु कमु तुंहिंजी ख़ैरात जो आहे, इहो सभु कमु अलाह साईं जो आहे। जेकर तूं अलाह जी राह में ख़ैर ख़ैरात न करीं हा, माण्हू तो वटि खाइण न अचनि हा, ऐं उहे माण्हू मूंखे न गजनि हा, ऐं उन्हनि खां न पुछा करियां हा त हे सुधो आउं तो वटि न अचां हा। तो तो ख़ैर ख़ैरात कई, तो ख़ैर ख़ैरात कई, तुंहिंजी ख़ैर ख़ैरात रंग लाथो, अलाह साईं तुंहिंजी ख़ैर ख़ैरात क़बूल कई। तो इन वसीले, इन बहाने आउं तुंहिंजी ख़ैरात में पुगसि ऐं तुंहिंजे लाइ हीउ कमु करे आयुसि। सो हाणे उमेदु आहे त अमीं ख़ुशि थियो ऐं पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशि रहो। सो हाणे हातिम ताई एतिरो कुझु चई सो त हलियो वियो। हाणे उहा छोकिरी ऐं उनजो मुड़ुसु हसी ख़ुशी सां उते ई रहणु लॻा। सो दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।